इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तहरीक इंसाफ लेडीज़ विंग जी अगवान शीरीन मज़ारी चयो त आयशा गुलाली पेशावर जी NA1 जी सीट न मिलण ते इमरान खान ते इल्ज़ाम हया आहिनि। अभी तक किसी को कोई टिकट नहीं मिला तो ये कैसे डिमांड कर सकती हैं कि जी मुझे आप NA1 का टिकट दे दें। ये तो हमारी पार्लिमानी बोर्ड डिसाइड करेगी। खान साहब अकेले तो कभी नहीं सीट्स का फैसला करते, क्योंकि उनको कमिटमेंट नहीं मिली तो एकदम से वो पीटीआई के खिलाफ हो गई और पीटीआई का उनको कुछ नहीं मिला तो खान साहब पे पर्सनल अटैक किए। उन चयो त आयशा गुलाली खे ख्वाजा आसिफ जी संदसि हवाले सां ॻाल्हायल जुमला यादि न आहिनि। मुस्लिम लीग नून औरतुनि खे कहिड़ी इज़त ॾींदी? तो उनको क्या इज्जत मिलेगी उस पार्टी में? ख्वाजा आसिफ भूल गए जो उन्होंने मेरे पे बातें की थी। संदसि चवणो त सभिनी पार्टियुनि में सभ खां वधीक औरतुनि जी इज़त तहरीक इंसाफ में आहे। पीटीआई और इमरान खान ने इज्जत दिया औरतों को। शीरीन मज़ारी चयो त आयशा गुलाली खे पार्टी अॾणी आहे त भले वञे, पर अहिड़े क़िस्म जे इल्ज़ामनि खां पासो करे। हुन चयो त तहरीक इंसाफ में औरतुनि जी इज़त न हुजे हा त हू चरियूं हुयूं जो बनी ॻाल्हा वञनि हा। संदसि चवणो त पेशावर जी NA1 ते अञा ताईं कंहिंखे बि टिकट न ॾिनी वई आहे। शीरीन मज़ारी चयो त आयशा गुलाली शुक्राने वारे ॾिहाड़े तकरीर करणु चाही रोकण ते काविड़जी वई आहे। हुन चयो त इमरान खान कंहिं बि क़िस्म जा ग़लति जुमला न ॻाल्हाया आहिनि। जेको पार्टी में वञणु चाहे त भली हलियो वञे। संदसि चवणो त संदसि न्याणी ऐं मथसि हमिलो कयो वियो, पर इमरान खान मज़म्मत कई। शीरीन मज़ारी चयो त आयशा गुलाली जे इल्ज़ामनि जी जांच जी ज़रूरत न आहे। भली जंहिं पार्टी में वञे नेक ख्वाहिशूं साणसि गॾु आहिनि।